जुडो में मीडिया सेंटर जुडो पारां समाजी तंज़ीम पैगाम पाकिस्तान सरकार सां करायल मल्ह ऐं बेलाड़े जी रांदीगरनि में मुक़ाबले जो प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें जुडो तालके जे सियासी समाजी अॻवाननि साफ़नि समेत भरपासे जे हज़ारे माण्हुनि शिरकत कई। मल्ह ऐं बेलाड़े जी मुक़ाबले में सिंध जे नामारे पहलवाननि शिरकत कई, जॾहिं त मुक़ाबलो खटींदड़ पहलवाननि शौक़ीननि खां ताड़ियुनि जी गूंज में ख़ूब दाद ऐं रोक रक़म इनाम वसूल किया। प्रोग्राम जे मेहमान ख़ास हाजी ज़फ़र आरई, अवामी तहरीक अॻवान अयास कोसो, काउंसलर सैयद इमदाद शाह, सैयद आरई शाहिद मजीद कायम खानी, खालिद सदफ, ठेकेदार हाजी आरिफ कायम खानी, इमरान नागौरी, डॉक्टर रसूल बख्श, रिंद वक्कास नागौरी, शाहिद यूसुफ राइमो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन जदीद साइंसी दौर में भी मोबाइल फ़ोन जे इस्तेमाल सबबि नौजवाननि जी रांदियुनि तरफ़ ध्यानु घटिजी वियो आहे। सिंध जा सक़ाफ़ती खेल नौजवाननि जे ज़हनी जिस्मानी सिहत जा ज़ामिन आहिनि। सियासी समाजी अॻवाननि मलाखड़े जो प्रोग्राम कराईंदड़ मीडिया सेंटर जुडो सथ जे सथ ने पैगाम पाकिस्तान जे अॻवान मारूफ़ आलमदीन मौलाना शुएब सिंधी जी कोशिशुनि खे साराहियो। हिननि चयो त जुडो में नौजवाननि लाइ का बि तफ़रीह गाह नाहे, तंहिं करे उमीद था कयूं त मुस्तक़बिल में अहिड़ा प्रोग्राम थींदा।